अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं त मखदूमी अली मोहम्मद वलारी मिसन प्रेस क्लब ते पहुतो। साबिक़ ज़िला चेयरमैन प्रेस क्लब मिसन जे लाइ जॻह ॾिनी ऐं सा नई चूंडियल पार्टी खे मुबारकूं ॾिनियूं ऐं अजरकूं पारायूं। मखदूमी अली मोहम्मद वलारी मीडिया सां पिणु ॻाल्हि ॿोल कई। अचो त ॾेखारियूं। ॾिसो कल्ह बि महांगाई जे जेके बि अवाम जे लाइ मुश्किलातूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे हुकुम ते कल्ह रैली निकिती, ट्रैक्टर ट्रॉली रैली। हुन में केतिरनि तमामु घणनि माण्हुनि पंहिंजा जेके छो जो असांजो बेसिक असांजी जेका इकोनॉमी आहे बराड़ी जी उहा एग्रीकल्चर ते आहे ऐं एग्रीकल्चर असांजे मुल्क जी रीढ़ जी हॾी आहे। उन सां जेको भाण जा मसइला आहिनि ऐं जेके तव्हां ॾिसो हर प्रोडक्ट जेका आहे सा महांगी थींदी वञे, डीज़ल आहे, हर शइ महांगी थींदी वञे, भाण महांगा थींदा वञनि। असांजे जेके ज़रई जेके जिन्सूं आहिनि उन्हनि जा उहे ई अघु आहिनि, बल्कि उहे वीचारा केॾी महिल त छा चइजेसि त कर्ज़ी थियो वञनि माण्हू ऐं जेके नंढा आबादगार आहिनि। त इन सिलसिले में कल्ह असां पीपल्स पार्टी जी रैली हुई ऐं उन में असांजे चेयरमैन साहब ख़िताब बि कयो ऐं जेको आहे सो ॾिसो जेके वफ़ाक़ जीअं ई हुकूमत आई आहे इमरान ख़ान जी ऐं ॾींहों ॾींहुं जेको आहे महांगाई वधंदी वञे, माण्हुनि लाइ मुश्किलातूं वधंदियूं वञनि। हिन जेके माण्हुनि खे सुना ख़्वाब ॾेखारिया उहे त मलियामेट थी वियसि अञा। हाणे जेको रहियो खुयो माण्हुनि खां जीअण जो हक़ खसियो पियो वञे। इन महांगाई जे दौर में हिकिड़ो मज़दूर, हिकिड़ो ग़रीब हारी किथां गुज़ारो करे सघंदो। इन जे सिलसिले में त इहो मतिलबु असांजी आवाम खे सुजाॻी थियणु खपे त इहो गॾिजी सॼी असां पीपल्स पार्टी जे असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे क़यादत में हिन नामाकूल हुकूमत खे हटायो, वफ़ाक़ी खे। ऐं जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह आवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे ऐं जमहूरियत में यकीन रखे थी, त असां उमेद था कयूं त ही आवाम जो रेलो हिन नामाकूल ऐं नाअहल हुकूमत खे लोड़े छॾींदो। मखदूमी अली मोहम्मद वलारी प्रेस क्लब जे सरपरस्त आला हाजी मोहम्मद अशरफ अलीगारी खे अजरक पाराई, सदर मोहम्मद कासिम मल्ला खे अजरक पाराई, इतराज सेक्रेटरी उमैद मेघवार खे अजरक पाराई, जॉइंट सेक्रेटरी शौकत लगारी खे अजरक पाराई, खजानची मुर्तज़ा तुर्क खे अजरक पाराई, ऑफिस सेक्रेटरी सरदार लगारी जे पुटु वकील लगारी खे अजरक पाराई। इन सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दॿायो। अल्लाह निगहबान। ईंदड़ ॿी ब्रेकिंग न्यूज़ ताईं ख़ुदा हाफ़िज़।